जमात इस्लाम जे अमीर सिराजुल हक चयो आहे त 75 सालनि खां वठी मुल्क सां शतरंज रांदि खेॾी पई वञे। अवाम जा केर बि मसला हल नथो करे। मटयर में दरगाह आगा अब्दुल रहीम पीर सरहंदे ते मुनक़िद करायल या रसूलुल्लाह कॉन्फ्रेंस में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सिराजुल हक चयो त इक़्तिदार धणियुनि जे जलसनि सां मुल्क जे अवाम खे को बि फ़ाइदो न थींदो। हुन चयो त 75 सालनि में हुक्मराननि मुल्क जे अवाम खे बुख बदहाली बेरोज़गारी खां सवाइ कुछ भी नाहे ॾिनो। सिराजुल हक चयो त हुक्मराननि जे ग़लत पॉलिसियुनि सबबि कश्मीर हथनि मां हलियो वियो। मौलाना फज़लुर रहमान लाइ सिर्फ़ दुआ ई घुरी सघिजे थी। संदसि चवणु हो त मुल्क में ग़रीब अमीर लाइ अलॻि स्कूल आहे जंहिं सबबि ग़रीब तबिके जे माण्हुनि जी तालीम तबाह थी वई आहे। सिराजुल हक चयो त जमात इस्लामी पाकिस्तान जे अवाम वटि वञी मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु करण लाइ वोट घुरंदी।